नाज़रीन, सदर समावर वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जी सूरत हाल जो नोटिस वठी मुल्क खे वॾे साने खां बचाए वरितो आहे। साज़िश नाकाम थियण ते मुल्क दुश्मन मायूस थी विया आहिनि। अता ताड़ जो चवणो हो त वक़्त ते क़ानून साज़ी करे मुल्क खे साननि खां बचाए सघिजे थो। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई घटि थी रही आहे, स्टॉक मार्केट में रिकॉर्ड टुटी विया आहिनि। सियासी मुखालफ़नि खे इहा ॻाल्हि हज़म न थी रही आहे त महांगाई घटि छो थी रही आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं अहम ख़बर खां। सदर समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जी सूरत हाल जो नोटिस वठी मुल्क खे वॾे साने खां बचाए वरितो आहे। साज़िश नाकाम थियण ते मुल्क दुश्मन मायूस थी विया आहिनि। अता ताड़ जो चवणो हो त वक़्त ते क़ानून साज़ी करे मुल्क खे साननि खां बचाए सघिजे थो। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई घटि थी रही आहे, स्टॉक मार्केट में रिकॉर्ड टुटी रहिया आहिनि। सियासी मुखालफ़नि खे इहा ॻाल्हि हज़म न थी रही आहे त महांगाई घटि छो थी रही आहे। सदर समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जी सूरत हाल जो नोटिस वठी मुल्क खे वॾे साने खां बचाए वरितो आहे। साज़िश नाकाम थियण ते मुल्क दुश्मन मायूस थी विया आहिनि। अता ताड़ जो चवणो हो त वक़्त ते क़ानून साज़ी करे मुल्क खे साननि खां बचाए सघिजे थो। हुकूमती क़दमनि सबबि महांगाई घटि थी रही आहे।